अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध जखनी जी ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां मदद जी मां ख़बर शेयर कंदा हलूं। मदद जी लॻ ॻोठ ॻाइजा रहवासिन औरतुनि ऐं मर्दनि मुस्मात अफशा खातून, मुस्मात आयशा खातून, गुलाम कादिर अबड़ो, मुज़फ़र अबड़ो, सिकंदर अबड़ो ऐं ॿिया मदद जी प्रेस क्लब ते पहुची ॻाइजा एसोसियो महबूब रोही वॾे मुंशी सत्तार मेमण ऐं ॿियनि एहलकारनि जे नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ ॻोठाणनि मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त ॻाइजा एसोसियो महबूब रोही वॾे मुंशी सत्तार मेमण ऐं ॿिया बिना जवाज़ घर में दाख़िल थी औरतुनि ऐं मर्दनि मासूम ॿारनि तशदुद कयो आहे। पुलिस घर में पयल क़ीमती सामान सां गॾु रोक रक़म 2 तोला सोन जा भी खणी वई आहे। DIG लाड़काणो SSP शिकापुर खे अपील कई त बिना जवाज़ घर ते चढ़ाई कंदड़ एसोसियो ऐं मुलवस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधिक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।